रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। हाणे हलंदासीं घोटकी, जिते किरोड़े रुपयनि जी लागत सां शुरू थियल मेगा ड्रेनेज स्कीम रोलड़े जो शिकार बणियल आहे, जंहिंजे करे हिकु तरफ़ त शहर में जेको ड्रेनेज जो मसइलो आहे उहो हल न पियो थी सघे, ॿिए पासे इहा स्कीम को लाभ ॾियण बदिरां शहरनि लाइ मथे जो सूर बणिजी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह कंदो असांजो घोटकी जो रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी इरफान, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खाते पारां घोटकी शहर में किरोड़े अरबे जा कम केतिरे अरसे खां हिते जारी नहीं, पर उहे जेके कम नी मुकमल अधु में छॾे जेको आहे ठेकेदार मेन हुजनि या पेटी ठेकेदार उहे भॼी विया आहिनि। हिन वक़्तु जेको वॾो जेको ठीको हले पियो बगेवा खां वठी नूर मस्जिद गंदे पाणी निकाल लाइ, उन जो बि कमु जेको अधु में छॾियो वियो आहे। पर उहो जो कमु कीअं कयो, टे शहर जेको शहर जा दुकान नी रस्ता नी उन को 3-4 फुट मथे जेको नाला ठाहिया विया नी, पर उहे बि कमु अधु में छॾे विया नी। हीअ जेको ॿियो जेको मुख़्तलिफ़ शहर स्टेशन रोड हुजे, पंहिंजो हुसैन बी रोड हुजे, रामबोली चौक हुजे, पंहिंजो बस स्टैंड हुजे, कादरपुर हुजे, उते जेके ॿिया जेके पब्लिक हेल्थ जो कमु आहे नालियुनि जो, उहे कमु बि अधु में छॾे विया नी। उहे जो दुकाननि को जेको नी 2 खां 3 फुट जेको मथे उहो ठाहियूं पियूं, पर उहे जेके कमु नी अधु में छॾे विया नी। ठेकेदार ग़ाइबु नी, शहरी सख़्तु ॾुखियाईनि खे मोह ॾियनि, छो त सिंध हुकूमत पारां जेको आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे अरबे रुपया त ॾिना आया, त घोटकी शहरनि जी भलाई लॻे। हिते जेको नाला ठाहियो, जेको ड्रेनेज सिस्टम जेको हिते नाकारा थी वियो आहे, उन खे सही कयो वञे। पर हीअ जेके पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे खाते जा ठेकेदार जेके नी उहे अञा ताईं ग़ाइबु नी। शहरी सख़्तु परेशानी, शहरनि जे दुकानदारनि जे अॻियां जेके वॾियूं जेको नालियूं खोटियूं वञी, उते जेको रोज़ानो जेको दुकानदार जा जेके ग्राहक नी उते किरनि पिया, पर को बि ॿुधण जो तयारु न आहे। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जा ऑफिसर सिर्फ़ु चकर ॾिनी हलिया विया, पर केतिरे अरसे खां वठी हीअ जेकॾहिं दुकान जे मथां जेकी नालियूं ठाहियूं वञी नी उहे अधु में उन्हनि जो कमु आहे। हीअ पेटी ठेकेदार हुजनि, जेका वॾा ठेकेदार हुजनि, पर अञा ताईं ग़ाइबु नी। शहरी घोटकी जा जेके सख़्तु ॾुखाइनि खे मोह ॾियनि, हीअ जेका किरोड़े अरबे रुपयनि जी जेका करप्शन थिए पई, इन खे जो ॾिसण वारो कोई कोन्हे। हितां जा चूंडियल एवज़ी बि ख़ामोश नी, ऐं ऑफिसर बि ख़ामोश नी। शहरी सख़्तु परेशानी, उन्हनि जो इरफान इहो चवण त आया इंक्वायरी कई वञे, हीअ किरोड़े अरबे रुपया काॾे विया, हीअ कमु जेको आहे जल्दी मुकमल करायो वञे। पर अञा ताईं जेको आहे बगेवा खां वठी जेको नूर मस्जिद ताईं जेको आहे वॾो नालो ठाहियो वियो आहे गंदे पाणी निकाले, उनजो बि कमु अधु में पियो। उनजे भर में जेको NDV हाई स्कूल आहे, उते जेको शागिर्द रोज़ाना टपनि था, पर उहे शागिर्द केतिरा जेके वञनि था ॿार उते ज़ख़्मी थियनि था। पर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे कन में जूई नथी चुरे। शहरी रोज़ानो एहतिजाज करे थकिजी पिया नी, पर उन्हनि जो ॿुधण लाइ को बि तयारु न आहे। इरफान जी। नाज़रीन, मुश्ताक लगारी घोटकी में पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां किरोड़े रुपयनि जी लागत सां ड्रेनेज जी मेगा स्कीम कीअं नाकारा बणिजी वई, उन हवाले सां उहो आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु मक़ामी शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू छा था ॿुधाइनि, अचो त ॿुधूं। घोटकी सां ज़ुल्म थियो आहे, इहो किथे बि न हूंदो। हिकु त ठेकेदार कमु अधु में छॾे भॼी विया नी। किरोड़े अरबे रुपए जो जेको बगेवाह खां को नालो कढियो अथऊं, उहो नूर मस्जिद ताईं उन खे जेको आहे छॾे उहो भॼी विया नी। ऐं उहो जेको आहे एतिरो हेठि आहे जेको माण्हू गर्क थी वञे, ऐं रोड खां फुट मथे ठाहियो वियो आहे। तंहिं हूंदे बि अॼु ताईं उन खे 6 महीना थी विया नी, साल थी वियो आहे, उहो अधु में पियो आहे। ऐं ॿियो हाणे किरोड़े रुपया आया घोटकी जा ड्रेनेज सिस्टम लाइ, उहो हरू भरू जो ग़लति नालियूं ठाहे शहरनि खे उन्हनि परेशान कयो आहे। जेको गंदो पाणी आहे उहो बगेवाह में छॾियो थो वञे। असांजे सॼे शहर जो पाणी बदबू वारो थी वियो आहे। कई बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि, कारी कामनि कई बीमारियूं उन्हनि में मुब्तला थी विया आहिनि। इस्पतालनि में जेको आहे मरीज़नि जो जेको आहे बिस्तरा न आहिनि। इन करे असां गवर्नमेंट ते सख़्तु इहा तनक़ीद था कयूं त खुदारा मालिकी कई वञे। माथेले रोड खां वठी मिज़ाल चौक ताईं रोड खे पटियो वियो आहे। दुकानदार वीचारा परेशान आहिनि। इहे नाला जेको बि ठहे थो, नालियूं ठहनि थियूं, इहे नाकारा थी वेंदियूं। ऐं इन जो पोइवारी कयो ऐं इन जी तहक़ीक़ात कराए सिंध हुकूमत ऐं सुप्रीम कोर्ट खां इहे तहक़ीक़ात कराए इन्हनि खे जेको आहे ठेकेदारनि ऐं ज़िम्मेवार माण्हुनि खे सज़ा ॾियारी वञे। पहिरीं ॻाल्हि त असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे सफ़ा कंहिं कम में नथा दिलचस्पी वठनि। हे जेको नालो आहे इन खे बि तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि। 6 महीननि में को कमु न थियो आहे। इन में न को सफ़ाई आहे न ॻाल्हि आहे। इहो वेतर रोड खां 4 फुट मथे आहे। ॿियो जेको पाणी सॼो वञे थो, इहो सॼो साफ़ु पाणी आहे जेको सब्जियुनि खे ॾींदा आहियूं कंदा आहियूं। सॼो पाणी निकाल होॾे वञे थो। हिननि जो बि को निज़ाम न आहे। जेको माना दरिया खां पाणी अचे थो सब्जियुनि जे लाइ या फ्रूट जे लाइ या फसलनि जे लाइ, सॼो पाणी होॾे निकाल करनि था। जेको निज़ाम आहे इहो सॼो धरम भरम आहे।
हे दुकान ॾिसो था, दुकान जे खां 4 फुट मथे थी वियो आहे, न को चवण वारो आहे, न ॻाल्हि, न नुमाइंदा आहिनि। नाज़रीन, हाणे हलंदासीं जामशोरे, जिते पेटारो भरिसां हिकु ॻोठ जी रहवासण बागड़ी बिरादरी जी बाहिमत औरत न रुॻो पोरिया करे पंहिंजे नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियारी आहे ऐं संदसि नियाणियुनि सुठियुनि मार्क्स सां डिग्रियूं पिणु हासिलु कयूं आहिनि, पर गॾोगॾु हूअ पोरियो करण बावजूदि समाजी कमनि में अॻु भरी आहे। त अचो त ॾिसूं था अली मुराद चांडियो जी हीअ रिपोर्ट। सिंध अंदरि बागड़ी पुठिते पियल ऐं तालीम खां परे बिरादरी तस्वर कई वेंदी आहे, पर उन ई बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ हिकु नारीअ नियाणियुनि खे बहितरीन तालीम ॾियारे नओं मिसाल क़ाइमु कयो आहे। जामशोरे ज़िले जे इलाइक़े पेटारो भरिसां ॻोठ बासूरो जी रहवासण श्रीमती शांति घरनि में हार सिंगार जो सामान विकिरो करे तोड़े ॿिया पोरिया करे पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियारी आहे। शांति जो मुड़ुसु नारायण पिणु मज़दूरी करे घर जो गाॾो हलाए थो, पर शांति पंहिंजे पोरे जी कमाई 7 नियाणियुनि ऐं हिकु पुट जी तालीम ते ख़र्च कंदी आई आहे। न रुॻो एतिरो, पर शांति पोरियत हूंदे बि समाजी कमनि में अॻु भरी आहे। ॻोठ में माण्हुनि जे दरनि ते वञी खेनि पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾियारण लाइ अपीलूं कंदी रहंदी आहे। जॾहिं त हीअ पोरियत औरत मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे सहकार सां मेडिकल कैंप्स लॻाइण, ॻोठाणनि जी नियाणियुनि जी शादियुनि में संदन माली मदद करण तोड़े ॿिया समाजी कम कंदी रहंदी आहे। शांतीअ जी महिनत जे नतीजे में मोहिनी नाले संदसि न्याणी मैट्रिक में A1 ग्रेड ऐं इंटर में A ग्रेड हासिलु कयो आहे ऐं हाणे हूअ मेडिकल जी तालीम पिराए डॉक्टर थियणु चाहे थी, पर गुरबत सबबि संदसि इहा ख़्वाहिश पूरी न पई थी सघे। मुंहिंजो नालो शांति आहे ऐं पेटाड़े बासूरे मां रहंदी आहियां। मुंहिंजे मुड़ुस जो नालो लारन दास आहे ऐं मलक खे दुआऊं थी करियां त मुंहिंजा ॿार नियाणियूं पढ़ियूं लिखियूं अथनि। मां घर घर में सामान खपायो अथमि, मेकअप गंदी कपिड़ो खपाए मूं पंहिंजे ॿारनि खे होशियारु कया अथमि। हींअर बेरोज़गार वेठा अथनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मोहिनी आहे, ऐं नारायण दास जी धीउ आहियां ऐं मुंहिंजे पीउ मुंहिंजी माउ असां लाइ इलाही महिनत कई। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऐं मलक असद खे ऐं अक़लियत वारनि खे इहा अपील थी कयां त मुंहिंजी का सुठी जॻह ते नौकिरी लॻाई वञे। मूं इंटर में A ग्रेड कयो थी ऐं मैट्रिक में मुंहिंजो A1 ग्रेड आहे ऐं मुंहिंजी भेण आहे जेको BA पार्ट 2 जी स्टूडेंट आहे। उहा फ़िलहालु प्राइवेट जॉब पई करे हिते असांजे कैडेट कॉलेज में। असीं वेस वारनि खां अपील था कयूं त असांखे का नौकिरी ऐं डॉक्टरी करणु चाहियां थी ऐं मुंहिंजी अम्मी जी ख़्वाहिश आहे त हू ऐं नर्सिंग कोर्स करियां, त मुंहिंजी बि उहा ख़्वाहिश आहे त आउं नर्सिंग कोर्स करियां। शांतीअ जो अकेलो पुटु इंटर पास आहे ऐं संदसि ख़्वाहिश आहे त खेसि सरकार का नौकिरी ॾिए त जीअं हू घर भातियुनि जो ॿांह ॿेली बणिजी सघे। सर अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो राजकुमार आहे, मुंहिंजे पीउ जो नालो नारायण दास आहे। असीं ॻोठ पेटाड़े में रहंदा आहियूं। असीं 7 मुंहिंजी भेणूं निकिरो आहे, ॿिया मुंहिंजा भाउर आहिनि। असीं हिते माना 12 पढ़ी वेठा आहियूं, पर असांखे को माना मौजूदु न आहे जहिड़ो। रत्नी नालो मुंहिंजो आहे, बेवाई आहियां। मासूम बच्चा न पोटा ॾोटा न पढ़ायो लिखायो, मज़ूरी कई, फुटियूं चुंडियूं कुॾियूं कयूं। असांजा ग़रीबनि जा पैसा भरनि जालनि जा कोन था अचनि। बच्चनि खे पोटनि ॾोटनि खे इहा मुंहिंजी ख़ासि आहे अमेंदा। मूंखे नौकिरी किथे मिले त मुंहिंजे बच्चनि खे वठाए ॾियो। बिलावल भुट्टो आहे, मलक आहे। असीं बि ज़िंदगी गुज़ारी आहे मलक वटि, उनजे पट में वेठा आहियूं। बच्चा पालिया पलिया वॾा कया, मज़ूरी कयूं। नियाणियूं आहिनि, महिरबानी करे त मुंहिंजे बच्चनि खे पोटनि ॾोटनि खे नौकिरी किथां मिले। ऐं अलाबोश ख़ासकेरी अकाउंट ऑफिसर कैडेट कॉलेज पेटारो ॻोठ बासूरो। जीअं त अक़लियती शांति जे लाइ चवनि असांजे MNA MPAs ऐं मलक असद साहब जहिड़े चवनि त जीअं हिन असांजे ॻोठ में जेके हारी रोज़गार करे हिन पंहिंजा ॿार पढ़ाया आहिनि, जीअं उहो मेडिकल में ऐं टीचर्स में उहो पंहिंजे ॿारनि खे अञा अॻिते वधाइणु चाहे थी। जीअं साईं जिन खे असां गुज़ारिश कंदा आहियूं त हिन खे अॻिते वधाइण जी वरी पुर अपील था करियूं त अॻिते वधाइण जी कोशिशि कनि। शांतीअ संदसि नियाणियूं वाक़ई जस लहणनि, जिन रॻो सख़्तु गुरबत तोड़े बिरादरी में पढ़ाई जो रुझान न हुजण बावजूदि तालीम पिराई, पर सुठियुनि मार्कुनि सां इम्तिहान बि पास कया। जॾहिं त शांती बि जस लहणे जेका ग़रीब ऐं पोरियत हुजण बावजूदि माण्हुनि जी मदद में अॻु भरी आहे। हाणे ॾिसिजे त किरोड़े रुपयनि जा फंड्स रखंदड़ अक़लियती मामलनि जो खातो शांती जी नियाणियुनि जी सुठी तालीम ऐं संदन नौकिरियुनि लाइ कहिड़ा थो उपाउ वठे। शांती ऐं संदसि नियाणियूं सरकारी ऐं समाजी हौसला अफ़ज़ाई जूं मुस्तहिक़ आहिनि। ॾिसिजे त खेनि संदन हक़ मिले थो या न।
नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कोराई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।